नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज खां ख़बर ॾींदा हलूं त फैज़गंज लॻ करुंडी में शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे खैरपुर जे मातहत अॼु खां शुरू थींदड़ BSc ऐं BA जे पहिरें पेपर दौरान करुंडी कॉलेज में सिविल जज फैज़गंज निज़ाम अल-दीन अञण जो ओचितो छापो केतिरनि ई शागिर्दनि जा मोबाइल फ़ोन खसे ज़ब्त कया विया आहिनि। जंहिं बाद शागिर्दनि करुंडी डिग्री कॉलेज जे प्रिंसिपल गुलाम हुसैन शाह जी ऑफिस जो घेराव करे नारेबाज़ी कई। इन मौक़े ते शागिर्दनि महिराण क़ौमी शाहराह ते पिणु धरणो हणी सख़्त एहतजाज मुज़ाहिरो कयो। एहतजाज जे दौरान गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। शागिर्दनि इल्ज़ाम हयो चयो त हिननि मोबाइल फ़ोन ऐं पेपर शुरू थियण खां पहिरीं ई प्रिंसिपल वटि जमा कराया हुआ, पर सिविल जज फैज़गंज मोबाइल ज़ब्त करे पंहिंजे इख्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कयो। शागिर्दनि जी सख़्त एहतजाज बाद करुंडी कॉलेज जे इंतिज़ामिया ॻाल्हियूं करे शागिर्दनि खे खसियल मोबाइल फ़ोन वापसि कराया। जंहिं बाद शागिर्द महिराण क़ौमी शाहराह तां धरणो ख़त्म कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।